रत जा रिश्ता भी तॾहिं ख़राब थींदा आहिनि जॾहिं हिक ॿिए सां मुक़ाबले में बीहंदा आहिनि। पहिरियों जॾहिं गरमाश थींदी आहे न, पहिरियों जॾहिं ताज़ा मसाला थींदा आहिनि न, त पोइ हिकिड़ी धुर अहिड़ी अवर थी वेंदी आहे, एॾी अवर थी वेंदी आहे, उन्हनि खे ॻाल्हाइण जी ख़बर न पवंदी आहे। अगरि हिकिड़ी धुर ॿिन्हिनि मां सम्झ वारी हुजे त उहो अॻिलनि खे ख़ामोशी सां ॿुधे। यकीन रखो न, बर्दाश्त इंसान खे बहादुरी सेखारींदी आहे। तव्हां बर्दाश्त खां निकिरी अचे ॿार मुक़ाबले ते बीहंदा आहियो। ॾिस न, हाणे अल्लाह जे प्यारनि जो फ़रमान आहे, मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फ़रमायो आहे, बर्दाश्त में वॾी ताक़त आहे। ऐं हैदर करार इब्न अबू तालिब जन बि फ़रमायो आहे त बर्दाश्त इंसान खे बहादुर बणाईंदो आहे। हाणे तव्हां बर्दाश्त न कयो, अॻिलनि खे लफ़्ज़नि जी जाइ ते लफ़्ज़ ई मोटाए ॾियो, ॿिन्हिनि ॾे पछता न थींदो। छो त तूं बि किनो थींदो, उहो बि किना थिया, त पछता कंहिंखे थिए। हिकिड़ो ख़ामोश थींदो त हिकिड़नि जो बूथ ज़मीन में लॻंदो आहे। पछता, ॾिस न, पछता एॾो ख़राबु हूंदो आहे। पछता जी अज़ियत तव्हांखे ख़बर आहे केतिरी आहे? पछता वारी अज़ियत तव्हांखे ख़बर आहे? मां तोखे ॿुधायां थो, हिकु इंसान खे पछता जे कॾहिं ॾियणो अथव न, त अॻिलनि जा लफ़्ज़ ॿुधो, तव्हां पाण खे ख़ामोश रखो। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं तो घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाए, चेहरे ते मुस्कुराहट रख। जीअं ई तूं उनखां उथंदे न, त तुंहिंजी ख़ामोशी ऐं चेहरे जी मुस्कुराहट उनखे तड़पाईंदी। तड़पाईंदी कीअं? त मां छो उन शख़्स खे इहे लफ़्ज़ ॻाल्हाया। हाणे तव्हां मसइलनि खे मसइलो करे छॾींदा, पोइ उहो मसइलो वधंदो वेंदो। पोइ तव्हां पंहिंजनि जूं दाऊं धारियनि खे ॾींदो। धारिया तव्हांजी गौर करे ॻाल्हि ॿुधंदा आहिनि, बाद में इन ई ॻाल्हि खे तमाशे सां हिते हुते उछलींदा आहिनि। यादि रखो, अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात जेको तव्हां रब जी ज़ात खे प्यारायो न, ख़ुदा जो कसम, मां तव्हांखे उन बारे में छा ॿुधायां। थोरी तव्हां पाण में सब्र जी हिकु सीढ़ी रखो, सब्र जी सीढ़ी रखो। जवे सब्र में जेको इंसानु रहे थो न, सब्र उहा हिकु सवारी आहे जो पंहिंजे सवार खे ज़मीन ते हेठि न करणु ॾींदी आहे। ॻाल्हाइण वारा बाद में पछता जी अज़ियत एॾी ख़राबु आहे, एॾी ख़राबु आहे, जो इंसान जे वस में पजे न, त उहो इंसान खां अहिड़े तरीक़े ज़बान, पेरनि ते ज़बान चटे बि तव्हां खां माफ़ी वठे, पर अॻिला मजबूर हूंदा आहिनि, पंहिंजे लफ़्ज़नि जे करे शर्मशार में हूंदा। के इंसान इंतज़ार में हूंदा आहिनि त जिन असांखे एतिरी अज़ियत ॾिनी, उन्हनि खे छा अहसासु न थींदो आहे? उन्हनि खे अहसासु थींदो आहे, मां दावा सां थो चवां, उन्हनि खे अहसासु थींदो आहे। तव्हां सम्झंदो त झुकण बि नथा अचनि, हाणे असांखां माफ़ी बि नथा वठनि, ग़लती करे बि एॾी असांखे तकलीफ़ ॾिननि बि, फिर बि माना हिकिड़ो उन्हनि खे माना अहसासु थींदो, उन्हनि खे थींदो आहे अहसासु थींदो आहे। उन्हनि खे अहसासु तॾहिं थींदो जॾहिं तूं उन्हनि खे लफ़्ज़ न ॾींदे, लफ़्ज़नि जी मार लफ़्ज़नि सां न ॾिबी आहे। कंहिं जाइ अहिड़ी हूंदी आहे जो पंहिंजनि जे करे लफ़्ज़ बर्दाश्त करणा पवंदा आहिनि, ॿुधणा पवंदा आहिनि। बाद में उन्हनि खे एतिरो शर्म हया थींदो आहे। कंहिं बि मौतकी जा ग़मी ख़ुशी में इंसान गॾु थींदा आहिनि न, त पोइ उहे साम्हूं वारा शर्म में ॿुॾी मरंदा आहिनि, अखियूं ज़मीन में करे बीहंदा आहिनि। ऐं तव्हां रत जे रिश्तनि खे वॾी बुरी नज़र सां ॾिसंदा आहियो, उहो तव्हांजो कुझु बि न करे सघंदा। बसि रत जे रिश्तनि में लफ़्ज़नि जी रुगो मार हूंदी आहे, हिते हुते दाऊं ॾींदा आहिनि, हिते हुते ॻाल्हियूं कंदा आहिनि, वधाए बि कंदा आहिनि। रत जे रिश्तनि में जॾहिं मसइला पैदा थींदा आहिनि न, कॾहिं सच ॻाल्हि न कंदा, ॻाल्हियूं वधाए कंदा। उन जो मक़सदु छा आहे त अॻिलनि खे असां ख़राबु कयूं। उहो हूंदा न ख़राबु, पर मिड़े बि ॻाल्हियूं वधाए तव्हांखे ख़राबु ॿुधाईंदा, एॾी अज़ियत वारियूं परेशानियूं वारियूं। तव्हां वरी जल्दी में मथे कतरी सोचींदा त यार हा वाक़ई उहे हरामी न। हाणे तूं अखियुनि सां ॾिठो, तूं उन्हनि खे हरामी जो करार ॾिनो। जिते मसइला थींदा आहिनि, जिते बाहि लॻंदी आहे न, त पोइ अॻिला अवर थी वेंदा आहिनि। अवर माना सम्झो था न, जीअं बाल्टी खां पाणी भरिजी वेंदो आहे न, ॿार हारणु शुरू थींदा, पोइ उन्हनि खे बि ख़बर न पवंदी आहे। जॾहिं गुस्से में घणो ईंदा आहिनि न, त इहे पाणी वांगुरु हारजी वेंदा आहिनि, त असां छा था ॻाल्हायूं, उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे। बाद में उन्हनि खे अहसासु थींदो आहे त असां इहे छो क़दम कयां, छो असां इहे लफ़्ज़ कयां। रत जे रिश्तनि खे जेको इंसानु सम्झे न, रब जी ज़ात जो कसम, कॾहिं तकलीफ़ जे मोड़ ते न ईंदो। तव्हां पंहिंजनि रिश्तनि में बि लफ़्ज़नि जा लफ़्ज़ मोटाए ॾींदा आहियो। हो थोरी थो वणे त तव्हां वरी उनखां वधीक आणंदो, पोइ हिते ॿिन्हिनि धुरनि में नफ़रत पैदा थींदी, तव्हांजे नस्ल में बि नफ़रत पैदा थींदी। उहो ठाह जेको आहे न, कॾहिं बि न थींदो आहे। जॾहिं हिकिड़ी धुर ख़ामोश हूंदी न, अॼु न सुभाणे महीनो 2 महीना 3 महीना अहिड़ी ग़मी ख़ुशी ईंदी आहे, जो उन्हनि खे एतिरो पछताउ थींदो आहे, एतिरो हया हूंदो आहे, जो शर्म में ॿुॾी मरंदा आहिनि। अखियूं बि तव्हां जाॾो मथे न खणी सघंदा।
हाणे तव्हां ॿुधायो इहो पछता भलो जा लफ़्ज़नि जा लफ़्ज़ भला मूंखे इन जो जवाबु कमेंट्स में ज़रूरु ॾिजो। जज़ाकल्ला ख़ैर, मां सलाम।